मोदी शादीअ में राय विंडायो हो, असां कोन घुरायोसि। तव्हीं मोदियुनि सां मिलो, तव्हीं वाजपेयी सां मिलो, तव्हीं क्रिकेट डिप्लोमेसी में वञो, तव्हीं सौदा कयो। सवाल वरी सिंधियुनि खां, पोइ वरी कॾहिं जुल्फकार अली भुट्टे तव्हांजी साख बचाई, इज्जत बचाई, केडी वापस कराया, तॾहिं हुन जुल्फकार अली भुट्टे जंहिं तव्हांखे एटम बम ॾिनो, जंहिं तव्हांखे इज्जत ऐं वकार ॾिनी, तव्हां हुन जुल्फकार अली भुट्टे खे रावलपिंडी जेल में विझी छॾियो ऐं असांखे हुन भुट्टे जो लाश मोकिलियो। भुट्टे जो लाश लश्कर मोकिलियो, जेको रसूल लक्ष्मणी जो MRD तहरीक में विड़ो, उनखे खोट लखपत के जेल में बंद करे छॾियो। जेको GM सैयद करारदाद पाकिस्तान मंजूर कंदड़ हो, उनखे नज़रबंद करे जेलन में रखियो। जेको शेख हयात सिंध जो क़ौमी आवाज़ हो, उनखे साहिवाल जेल में बंद करे छॾियो। जेको जाम साकी हो, उनखे लाहौर जेल में बंद करे छॾियो। फाज़िल राव के मच जेल में बंद करे छॾियो। जेके जेके माण्हू जमहूरियत लाइ विढ़िया, जेके जेके माण्हू पाकिस्तान लाइ विढ़िया, जेके जेके माण्हू मज़लूमनि लाइ विढ़िया, उन्हनि खे जेलनि में विझी बंदि कयो। ऐं पोइ जॾहिं बेनज़ीर आई, उन वरी इंसाफ़ जी ॻाल्हि कई, उन बेनज़ीर जो असांखे लाश मोकिलियो। तव्हां इन सिंधियुनि जी तौहीन कई आहे। तव्हां सम्झो त सॼी दुनिया तव्हां सां गॾु आहे, सिंधी अकेला आहिनि। अॼु सॼी दुनिया तव्हां सां, तव्हांजे ख़िलाफ़ आहे। तव्हां का ला ताल्लुक़ आहे, तव्हीं अकेला आहियो ऐं सिंधी लखनि जे तइदाद में तव्हां असांखे जज ॾिना। साकिब निसार जहिड़ा जेको जेको डैम ठाहींदुसि, डैम फंड, तव्हां असांखे जज ॾिना। नसीम हसन शाह जहिड़ा जेके चवनि था असां हुकमनि ते फांसी जा फ़ैसिला कया, तव्हां असांखे जज ॾिना। अनवार हक़ जहिड़ा जिन फांसियूं ॾिनियूं, तव्हां असांखे उहे जज ॾिना। ऐं असां तव्हांखे कहिड़ा जज ॾिना? असां तव्हांखे कहिड़ा जज ॾिना? असां तव्हांखे ॾिनो जस्टिस दुर्रा पटेल, जस्टिस फखरुद्दीन जी इब्राहिम, जस्टिस राणा भगवान दास, असां तव्हांखे उहे जस्टिस मुख्तार जुड़ेजो, जस्टिस उहे जेके सच लाइ बीठा, ॼमी बीठा, मुक़ाबिलो कयूं इंसाफ़ लाइ, जमहूरियत लाइ। ऐं तव्हां असांखे उहे टके टके जा माण्हू ॾिना जिन सौदो कयो, पैसनि ते इंसाफ़ विकियो। हाणे तव्हांखे हिन स्टेज ते आई जेके वकील आहिनि, ये दिहाड़ीअ ते कमाईंदा आहिनि। वकील मज़ूर हूंदो आहे। वकील आणी न चाड़ी न ॾुध ॾियारे सूमरा वारो आहे। वकील अॼु 2000 तारीख़ जा 5000 फी जा घर खणी वञी उन मां पंहिंजे घर जी रोज़ी, पंहिंजे घर जी चुल्ह हलाईंदो आहे। वकील को अरबपति कोन्हे, वॾेरो जागीरदार कोन्हे। उहो वॾेरा जागीरदार टके टके जा माण्हू जंहिंजूं 1000 एकड़ ज़मीनूं घरनि में लिका वेठा आहिनि। अयाज़ लतीफ़ पली जो हले पियो, कौम परस्त हलनि पिया, मालिक लिकल आहिनि, जागीरदार लिकल आहिनि, सरदार लिकल आहिनि, वॾेरा लिकल आहिनि, मुर्शिद लिकल आहिनि। ऐं ही मिडिल क्लास जो, लोअर मिडिल क्लास जो वकील बीठो आहे, कारो कोट पाए हिन गर्मीअ में, कारी चांहि ॿधी, पर हिनखे विसरी न वञे। वकील खे ख़बर आहे, वकील खे ख़बर आहे, सिंधी में चवंदा आहिनि अन्न जो मोह झंड। भला जे वकील ते FIR कटियो, तूं FIR किथे? कोर्ट में केरु आहे? तव्हांजा पापा वकील वीचारा। पुलिस वारे कंहिं कानून सां तालुक रखंदड़ माण्हू वकील खे लठी ऐं वकील हुन ते मारे खणी केस कयो, तो लठंदड़ ऐं अधंदड़ ऐं तशदुद कंदड़ लाकब में उहो केस जी मजूरी लाइ वरी किथे ईंदो? कोर्ट में ईंदो। ऐं कोर्ट में जेको डंडो लॻो पियो आहे, हर कोर्ट में उन डंडे खां परियां टिपी ईंदो आहे अक्यूज़, ऐं पोइ अक्यूज़ जॾहिं उहो डंडो टिपी हेॾां ईंदो त हेॾां वरी केरु वेठा हूंदा? वकील। वरी तव्हांजा पापा वकील डंडे जे परियां वेठा हूंदा। ऐं पोइ ॾिसंदा त हिन माण्हू असांखे लठूं हयूं, त पोइ उहो जेको लठूं हणंदड़ हूंदो उनजे चौधारी वेठा हूंदा वकील। पोइ वकील ॼाणे लठूं हणंदड़ ॼाणे। तंहिंजे करे वकीलनि सां न फिटाइजो, वकीलनि सां फिटाए मुशर्रफ को चढ़े। मुशर्रफ वकीलनि ते केस करे
भजी वियो पाकिस्तान तो मोती सॼो परदे हमें तड़पदे तड़पदे मरी वियो मैस में नमाज़ जनाज़ा थियसि इहो मुशर्रफ चयो हो तव्हां मूंखे तो देखा मैं तुम्हें वहां हिट करूंगा तुम्हें पता चल जाएगा अब हिट कहिड़ी गई ला दावाई में ला तहलकी में ला वारसे में मरी में कितना है बदनसीब सफर दफन के लिए तो जमीन भी न मिली कुएं यार में जमीन ही कान मिली नाटक न कयो ड्रामो न कयो सिंधियुनि खे हाणे सादो न सम्झो सिंधियुनि जी अखि ककड़ी अथव अखि ॻाढ़ी अथव सिंधियुनि जो मूड ॿियो अथव सिंधियुनि जा हथ उभा अथव उन्हनि ओपन हथनि खे पंहिंजे हथनि में ॿियो कुझु खाइण ते मजबूर न कयो शहबाज शरीफ तोखे ॿुधाए छॾियो आख़िर में त शहबाज शरीफ साहब तव्हां वटां ईंदा हूंदा फैसलाबाद जा पखा ॿियो ईंदो हूंदो भाण सिंध में ॿियो ईंदो हूंदो मरी वारा माल जॾहिं सिंध जा बि माण्हू जुदा हूंदा मरी ब्रेवरी ॿुधंदव न ॿियो इहो हूंदो उन लाइ सिंधी मरी मां माल न आयो त ॾाढा कूड़ा सिंध वटि पंहिंजा जूं बेचूं ऐं बाल सिंध वटां ईंदो अथव गैस सिंध वटां ईंदो अथव पेट्रोल सिंध वटां ईंदो अथव फंग जो रस्तो तंहिंजे करे न छेड़ मलंगन मलंगन खे न छेड़ियो मलंग सॼी नज़रनि मलंग वेठा अथव उखरी ठुका ते हीअ उप खुड़िया वेठा आहिनि कुझु सां वाह में चुप ॾियण में लही करे माण्हू वेठो वेठो ॾींदो आहे इहो सिंधियुनि खे कुझु समझदार माण्हू कुझु दाना माण्हुनि खे रोके वेठा आहिनि सिंधी उखरी ठुका ते अथव उन्हनि सिंधियुनि खे घणो जज़्बाती न कयो नवाज़ शरीफ साहिब साज़ अची वञे नवाज़ साहिबा बाज़ अची वञे सिंधियुनि खे दीवार सां न लॻाए सिंधी सीमित कोन अथव सिंधी टीम कोन अथव जो जल्दी तपी वञे जल्दी तपी वञे सिंधी पत्थर देर सां तपंदो आहे ऐं पत्थर थोरो देर सां थींदो सिंधी तमामु देर सां तपंदा आहिनि ऐं हाणे एतिरा तपी चुका आहिनि जो हाणे जल्दी खता कोन थींदा जेसीं उन्हनि सां इंसाफ़ न कंदो पाकिस्तान जी उर्दू मीडिया तव्हां कलाक कलाक जो बुलेटिन हलाईंदा आहियो तव्हां हिन सखर ऐं कबरनू जे धरणे खे छो नथा रोज़ अधु कलाक जी बुलेटिन कोन हलायो उर्दू मीडिया के दोस्तों छोटे छोटे मसाइल को हाईलाइट करते हैं आप दिखाते हैं कि फला फैसलाबाद में ये हो गया शक्कर में अगर कोई दो शख्स लड़ पड़े तो आप न्यूज देते हैं हैदराबाद में अगर किसी जगह ट्रांसफार्मर फट गया आप बुलेटिन चलाते हैं सिंध के लाखों करोड़ों लोग रास्तों पे बैठे हुए हैं और वो क्या मांग रहे हैं वो अपने जीने का बुनियादी हक मांग रहे हैं वो बुनियादी फंडामेंटल राइट्स में राइट टू लिव में आता है पीने का पानी फसलों का पानी वो अपना फंडामेंटल राइट मांग रहे हैं और पाकिस्तान की अदलिया भी खामोश है और मीडिया उसको हाईलाइट नहीं कर रही आपको जो एडवर्टाइजमेंट मिलती है जो आपको मीडिया को एड्स मिलती है वो इस बुनियाद पे मिलती है कमर्शियल्स के पाकिस्तान के लोग आपको देखते हैं उनकी बिक्री होती है सिंध की आवाज को बुलंद नहीं करेंगे कट जाएंगे रह जाएंगे पीछे हट जाएंगे आप फिर गिनती में नहीं होंगे फिर आपको कोई इंटरनेशनल और नेशनल मीडिया तस्लीम नहीं करेगा और सिंध कह देगा कि ये मीडिया हमारा मीडिया नहीं है हम ला दावा है इसलिए उर्दू मीडिया और पाकिस्तान की मीडिया और इंग्लिश मीडिया और तमाम मीडिया अपना किबला दुरुस्त करे 70 करोड़ माण्हुनि जो हिकिड़ो सैकड़ो घणो हूंदो 7 लख अञा तक मिड़ी ट्रेलर अञा तक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है